तू अल्लाह, तू अल्लाह, आहे अल्लाह, हू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शाह साईं जे सुर कल्याण मां बैत आहे। सुञापे न सूरत री, सूरत हड मसूज थी ॿाराणी बोझ विञाए वजूद खे। शाह साईं हिन बैत में फरमाए थो त सूरत खां सवा हू कोन सुञापंदो, पर सूरत बि कॾहिं न सोच थी ॿाराणी बोझ विञाए वजूद खे। तूं मासूम थी वञ, चालाकी या ॾाहप खे छॾे ॾे, वजूद खे विञाए छॾ, त पोइ हुनखे तूं सम्झी सघंदे। अॻ में त असां सूरत खे सम्झूं। आम करे असांखे इहो चयो वेंदो आहे त हीअ सूरत आहे, हक़ीक़त में इहा मूरत आहे। सूरत इन जे अंदरि आहे। अलाह साईं क़ुर पाक में फरमायो आहे त असां इंसान खे सुहिणी सूरत में ख़लकियो आहे, अहसन तक़वीम में ख़लकियो आहे। त मुख़्तलिफ़ रंग, मुख़्तलिफ़ चहिरा, कॾहिं कॾहिं तव्हां ॾिसंदो त उन्हनि माण्हुनि खे किन जा वीचारनि जा नक वढियल हूंदा आहिनि, किन जा कन वढियल हूंदा आहिनि, किननि जा रंग कहिड़ा हूंदा आहिनि, किननि जा रंग कहिड़ा हूंदा आहिनि। त रब त सचो आहे न, हुन सुहिणी सूरत में ख़लकियो आहे। त सूरत जेका सभ में अंदरि आहे उहा साॻी सुहिणी आहे, ख़ूबसूरत आहे। मूरत मटियल आहे, मूरत में मख़फ़ी थियो सूरत पिणु सोई। शाह साईं कंहिं जाइ ते फरमायो। अञा जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त मुर्शिद दा दीदार बाहू लख करोड़ हजां। मुर्शिद खे सभु ॾिसंदा आहिनि, पोइ लख करोड़ हजनि जो सभिनी खे त सवाबु कोन थींदो आहे। सुहिणे रसूल खे अबू जहल बि ॾिसंदा हुया, सहाबी बि ॾिसंदा हुया, पर लखनि करोड़नि हजनि जो सवाबु या ओॾो दर्जो या उहो मक़ाम सभिनी खे त कोन नसीबु थींदो हो। जंहिं सूरत ॾिठी उनखे ई उहो पसंदि पवंदो हो। सूरत नूरानी आहे, सूरत असल में उन मालिक जी आहे जेका अंदरि में आहे। पर शाह साईं चवे थो त सूरत खां सवा कोन सम्झिबो। मुर्शिद हक़ीक़ी जॾहिं दीदार कराईंदो आहे त उहो उन सूरत जो दीदार कंदो आहे। हज़रत बुला शाह सरकार मुर्शिद खे अर्ज़ु कयो, साईं मूंखे इजाज़त ॾियो त मां मदीने शरीफ़ वञा। पाण फरमाइंसि त सुभाणे अचिजां। राति थी, बुला शाह साईं ख़्वाब में ॾिठो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सन सेरांदी खां बीठा आहिनि। हुकुम कयुसि वञ पंहिंजे मुर्शिद खे वठी आ। हू भॼंदो वियो, डोड़ंदो वियो ऐं मुर्शिद खे वठी आयो। जॾहिं सेरांदी खां अची मुर्शिद बीठो त होॾे दीदार करे त साॻियो चहिरो, साॻी सूरत, होॾे दीदार करे त साॻी सूरत। ॿियो ॾींहुं थियो, मुर्शिद खे अची पेरनि ते किरियो त साईं असांजो दीदार ईअं ई थी। त सूरत साॻी आहे, मुर्शिद दीदार उहो ई साॻियो कराईंदो आहे। पर शाह साईं इहो फरमायो आहे त ॾिस, इन ख़्याल में न पओ, इन गुमान में न पओ त कीअं हूंदो, कीअं हूंदो। जॾहिं दीदार थी पवंदो त सभु कुझु तुंहिंजे अॻियां
अची वेंदो, ज़ाहिर थी पवंदो, छो त हू पसण खां परे आहे, ॾुखियो आहे, इहो दीदार महांगो आहे, सिर ॾियण खां सवाइ इहो सौदो थींदो कोन्हे को। सिर ॾिबो आहे त पोइ वञी उहो दीदार जी ज़री नसीबु थींदी आहे, ऐं जंहिंखे दीदार नसीबु थींदो आहे तंहिंखे इल्मु हक़ीक़ी सां मुनवर कयो वेंदो आहे, हुनजे अंदर खे रोशन कयो वेंदो आहे। ऐं हर तालिब जी इहा ई ख़्वाहिश हूंदी आहे त दीदार थिए। साजन मूं जीअं सर्तियूं अलाह जे ॾिसो सफ़ोई सुम्हो की न सुख थी ओ पासो वर ॾई सुम्हो की न सुख थी पासो वर ॾई ओ मुहां अॻे घड़ो सभु घड़ा खणी। दीदार एॾो ख़ुशबूदार आहे, एॾो जलवेदार आहे, जंहिं ते ही दुनिया हू दुनिया ॿई फ़िदा करे सघनि थियूं। हिन दुनिया खे बि उन्हनि क़ुर्बान करे छॾियो, हुन दुनिया खे बि। न हू जन्नत जा तालिब हूंदा आहिनि, न दोज़ख खां ख़ौफ़ हूंदो अथनि, न हिन जहान जी तलब हूंदी अथनि, जिन खे दीदार जी तलब हूंदी आहे। छो त यार जे दीदार में एॾी लज़त आहे, एॾो सुकून आहे त हीअ सिर वारे वारे वढियां करोड़े वारा इन्हनि खे क़ुर्बान कजे, पोइ बि हू दीदार जेको आहे सो मथे आहे। शाह साईं फरमायो त सुञापे न सूरत री सूरत हॾ मसूज थी ॿाराणी बोझ विञाए वजूद खे। चालाकी सां न, अटकुलुनि सां न, मासूम थी वञ। मासूमियत उहा हूंदी आहे, ॾिसो त अलाह वारा सभ खे पिया वणंदा आहिनि, केॾी बि उमिरि जा हुजनि, ऐं ॿार बि सभ खे वणंदा आहिनि। सबबु छा आहे? ॿार वटि लालच न हूंदी आहे, लोभ न हूंदो आहे, ख़्वाहिशूं न हूंदियूं आहिनि, ऐं ईअं ई बुज़ुर्ग वटि बि का ख़्वाहिश न हूंदी आहे, लालच न हूंदी आहे। रेत मां हूंदा आहिनि, रेत मां जेको बि हूंदो आहे हुनजी तमामु तर्क थियलु हूंदी आहे, हुननि खे एॾो दान मिली वेंदो आहे जो तमामु खे तर्क करे छॾींदा आहिनि, तंहिंजे करे हू प्यारा प्यारा लॻंदा आहिनि। अहिड़ी तरह शाह साईं बि चए थो तूं बि उन्हनि वांगुरु थी वञ, ईअं न जो ॾाहप करे चालीहा कढणु, चिला कढणु, तस्बीहुनि ते पढ़णु, केतिरा दफ़ा पढ़िजे त पोइ मिलंदो, न न ईअं कोन्हे को। हू तुंहिंजे सचाई सां मिलंदो, तुंहिंजे सिक खे ॾिसे थो, तुंहिंजे थधियुनि आहुनि खे ॾिसे थो, तुंहिंजे राति जनि ओजागनि खे ॾिसे थो, तुंहिंजे पेरनि जे लिफुनि खे ॾिसे थो। छाकाणि त इहा ई हुनखे अज़ीज़ आहे शइ, प्यारी आहे शइ, जेको फ़िराक में रुले थो, रोए थो। हुनखे फ़िराक वारा ॻोढ़ा पसंदि आहिनि, हुनखे ॻिची जो उहो खून पसंदि आहे जेको आशिक़नि जो आहे, हुननि जे पेरनि जे पिथुनि जी पूं पसंदि आहे। सो थी ॿाराणी बोझ विञाए वजूद खे, जेकॾहिं पिरी खे पसणु चाहे थो तूं मासूमियत अख़्तियार कर, अटकुलूं छॾ। अटकुलुनि सां न थींदो, न करामत जी तलब रख, न कंहिं ॿी शइ जी लालच रख, तूं अहिड़ो थी वञ जो सिर्फ़ु तोखे उहो ई घुर, राणे बिना राज मां ॿियो न घुरिजे माल, इहा तलब हुजे। तूं खपे मां तोखां तोखे ई घुरां थो। जॾहिं इहा तलब रखंदो त पोइ इनशा हुनखे सूरत जी पज़ीराई थींदी, हुनखे दीदार थींदो। अलाह चा तूं अलाह हिकिड़ो आयो बीवाई सार, चा तूं अलाह हिकिड़ो बीवाई विसार, तन में तंद तवार अल्लाह सदा सुपेरनि जी, ओ अल्लाह जी लतीफ़
शाह साईं जे इन ई सुर में ॿिया बि कुझु अहिड़ा ई बेत आहिनि त कोड़े कायाऊं तुंहिंजूं लखण लख हज़ार, कोड़े कायाऊं तुंहिंजूं लखण लख हज़ार, जीअ सभु कंहिं जीअ सी दर्शन धारो धार, प्रेम तुंहिंजा पार कहिड़ा चई कहिड़ा चऊं। कोड़े कायाऊं तुंहिंजूं कोड़े कायाऊं तुंहिंजूं लखण लख हज़ार, जी सबके जीव से ओ दर्शन धारऊं धार, प्रेम तुंहिंजा पार, अला कहिड़ा चई कहिड़ा चवां। त तुंहिंजूं करोड़े सिफ़तूं आहिनि, औसाफ़ आहिनि तुंहिंजा, लखे लखण आहिनि तुंहिंजूं सिफ़तूं आहिनि। हर कंहिं जी सां तुंहिंजो तरीक़ो ई पंहिंजो, कंहिंसां कहिड़े तरीक़े सां मिले थो, कंहिंसां कहिड़े तरीक़े, कंहिंखे रियाज़त सां मिले थो, कंहिंखे इबादत सां मिले थो, कंहिंखे शहादत सां मिले थो। त हुन जा पंहिंजा पंहिंजा तरीक़ा आहिनि ऐं हर माण्हू सां तुंहिंजो दीदार वारो तरीक़ो बि पंहिंजो पंहिंजो आहे। पर तुंहिंजा प्री मां कहिड़ा पार ॻाए कहिड़ा ॻायां। महबूब जी ख़ूबसूरती जे लाइ शाह साईं जेको इहो फरमायो आहे त महदूद न आहे, लामहदूद आहे। लामहदूद जूं कई सिफ़तूं थियनि थियूं, हालांकि हू सिफ़तुनि खां पाक आहे। ही सिफ़तूं सिर्फ़ु असांजे सुञाणण लाइ आहिनि। अलाह साईं सिफ़तुनि खां पाक आहे। जॾहिं कुझु बि न हो त हू अलाह हुयो, ऐं पोइ जॾहिं कुझु बि न हूंदो हू अलाह ई हूंदो। इन्हनि सभिनी सिफ़तुनि खां हू पाकऊं पाक आहे। ॾिसंदड़ आहे पर अखियुनि खां पाक आहे, ॿुधंदड़ आहे पर कननि खां पाक आहे, कलाम कंदड़ आहे पर ज़ुबान खां पाक आहे। हीअ सभु असांजे सम्झाइण जे लाइ आहे। पर मालिक साईं भिटाई साईं फरमाइनि था त हुन जो अहिड़ो वहिंवार आहे सभिनी सां अलॻि अलॻि, कंहिंसां कहिड़े तरीक़े सां मिले थो, कंहिंसां कहिड़े तंहिंजे करे हुनखे महदूद न कयो। कहिड़ी ख़बर आहे फाटल कपिड़नि वारनि सां हू हुनजो प्यारु हुजे, क़ुर शरीफ़ में आहे। पोइ हू चवण वारा चवंदा छा ही उहे ई आहिनि, छा ही उहे ई आहिनि जंहिं ते अलाह महिरबान आहे। सुवाल इहो थिए थो एतिराज़ कंहिं ते थींदो आहे? जेकॾहिं उहे सभु औसाफ़ हुन में हुजनि जेके ज़ाहिरदारी वारा हुजनि त कोई एतिराज़ कोन कंदो। आलिम बि आहे, ज़ाहिरी तरह सां इबादत गुज़ार बि आहे, ॿिया कम बि करे थो, सवला करे थो, ख़िदमतूं करे थो, कोई एतिराज़ कोन कंदो। मालिक साईं चयो न, हुननि जो को रूप ई अहिड़ो आहे जंहिं ते एतिराज़ थींदो। आङुरियूं खॼंदियूं, छा ही उहे ई आहिनि जिन ते अलाह जी महिरबानी आहे। त मालिक हर कंहिं में वसे थो। हर माण्हू जी इज़त कयो मतां ख़िज़र हुजे, हर माण्हू जी इज़त कयो मतां ख़िज़र हुजे। असांखे ध्यान सां सभिनी शयुनि खे ॾिसणो पवंदो त कई अलाह वारा अंग उघाड़ा फाटल कपिड़नि सां पेरे उघाड़ा घुमंदा रहनि था, जिन वटि मालिक तरफ़ां इल्मु अंदरि थियल आहे ऐं हुननि जी ज़बान पाक आहे। हू जेको चवनि था, जेको कलाम कनि था उहो थी पवे थो। जंहिंजे लाइ फरमायो वियो उन्हनि जे करे मां मींहुं वसाईंदो आहियां, उन्हनि जे करे रिज़्क़ तक़सीम कया वेंदा आहिनि, उन्हनि जे करे मुसीबतूं टारियूं वेंदियूं आहिनि। त इहे लिका भुणनि लोक में अहिड़ा बि आहिनि जेके लिका वरितनि था। पर असांजी नज़र छाकाणि त ज़माने वारी आहे, हज़रत पीराने पीर सरकार शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जन फरमाइनि था त जेका नज़र ज़माने वारी हूंदी उन सां फ़क़ीर खे कतई नथो ॾिसी सघिजे। छाकाणि त हीअ अन्न खाइण वारियूं अखियूं आहिनि, हीअ लज़तुनि वारियूं अखियूं आहिनि। हू अखि ई ॿी आहे जंहिंसां पिरी खे पसी सघिजे थो, दीदार करे सघिजे थो, कंहिं दरवेश खे सुञाणे सघिजे थो। कोड़े कायाऊं तुंहिंजूं O Lord, 1,000 times 1,000, a million manifestations of yours abound. In each and every heart,
your habitation. O beloved, your attributes are without limitations. Which of them and how can I all of them mention? एक कसर दर लख कोणे कणस गिड़ख्यूं जाॾे करियां परख ताॾे साहिब साम्हूं जाॾे करियां परख ताॾे साहिब साम्हूं. One palace, doors in lakhs, windows innumerable. I look from one or all. Behold, the Lord is there. हाणे हिन में बि उहा ई ॻाल्हि आहे त हिकिड़ो महल आहे जंहिंमें कई गिड़खियूं आहिनि, कई दरियूं आहिनि, जंहिंमां ॾिसां थो पिरी साम्हूं आहे. पर ईअं बि आहे, मेरे घर के कई हैं रास्ते, मेरा रास्तों में नहीं है घर. मुंहिंजे घर जा कई रस्ता आहिनि, करोड़े अरबे रस्ता आहिनि, पर ईअं बि कोन्हे को जेको घरां निकिरे उहो मुंहिंजे घर पहुची वञे. न, कुझु मुश्किलूं ईंदसि जंहिंजे करे बुराओ खणणो पवंदो, रहबर खणणो पवंदो, मुर्शिद खणणो पवंदो, जेको दग लाईंदड़ हूंदो, दग ॾसींदो, रहबरी कंदो त असांखे उन मंज़िल ताईं पहुचाईंदो. पर शाह साईं चयो त ॾिसो हू अहिड़ो सुहिणो आहे हर जाइ तां, छाकाणि त जॾहिं न अखि मिली वेंदी आहे त वण टिण बर बहर सभ में हू ई हू नज़र ईंदो आहे. का अहिड़ी शइ कान्हे का जिन हू वीचार कंदा आहिनि, हू राति जो उथी गौर कंदा आहिनि, तारनि खे ॾिसंदा आहिनि, आसमाननि खे ॾिसंदा आहिनि, बरनि खे ॾिसंदा आहिनि, बहरनि खे ॾिसंदा आहिनि, पोइ ईअं चई उथंदा आहिनि त मालिक तो का बि शइ अजाई न ख़लकी आहे. हुननि खे हर ॻाल्हि मां हू ई नज़र ईंदो आहे, उहो ई नज़र ईंदो आहे, छाकाणि त उन सां जो मुहबत अथनि. कमर कज करीब खेन सित्योन बल भेणी नाहिम बल अलाह अखियों जे आसरे. शाह साईं जो हिकिड़ो बैत पढ़ूं था, सुर कल्याणी आहे. जन खे जियाई पिरी पाण पसायो, जन खे जियाई पिरी पाण पसायो, तन खे तियाई लिया पाइण आया. सुभान अल्लाह. हज़रत मूसा साईं टांडो ॻोल्हणु निकितो आहे, पंहिंजे बचन खे उते छॾे थो, बाह परते थोरी टमकी रही आहे, पाण उॾही विया आहिनि. वेझो जॾहिं ज़ैतून जे वण में ॾिठो अथनि त बाह ॿरे थी पई. हुन बाह मां आवाज़ थो अचे त मूसा मां तुंहिंजो रब आहियां. सुभान अल्लाह. उहो आवाज़ बि छा आवाज़ु हूंदो, कहिड़ो प्यारो आवाज़ु हूंदो. कीअं न उनखे मफ़तून कयईं, कीअं न हुनखे आशिक़ बणाए छॾियईं, जो पोइ हुन आवाज़ जे ॻाल्हाईंदड़ सां कलाम कंदड़ जे लाइ हुनखे इश्क पैदा थी पियो त मालिक मूंखे दीदार करा त तूं कहिड़ो. शाह साईं त चयो जन खे जीअं पिरी पाण पसायो, जितां बि पिरी पाण पसायो अथनि, जंहिं मां बि हुते बाह मां कलाम कयईं. असां सभिनी एतबार कयो, पर हितां जेकॾहिं मुर्शिद मां कलाम करे थो या मुर्शिद मां दीदार कराए थो त उन्हनि खे उन जाइ ते बीहणो पियो. जिन खे जीअं पिरी पाण पसायो, जितां बि हुन पिरी पंहिंजो दीदार करायो आहे, तन खे तियां ई लिया पाइण. पोइ रोज़ानो उते बीठा आहिनि थिया त वरी मन दीदार थिए. हिकिड़ो बुज़ुर्ग उनखे 32 सालनि जी इबादत खां पोइ दीदार थियो. पोइ रोज़ानो छा करे त पोती ताणे सुम्ही पवे त मन दीदार थिए.
कुझु ॾींहंनि खां पोइ आवाज़ु आयुसि ते बुज़ुर्ग 32 सालनि जी इबादत खां पोइ हिकिड़ो वारो दीदार थियो। असांजो दीदार एॾो सस्तो कोन्हे को, रोज़ु रोज़ु पोती ताणे सुम्ही थो पए, इहो मुल महांगी शइ आहे। पर शाह साईं हिन खे अहिड़ो चयो त जितां किथां थी सघे थो, उन रहबर खां सवाइ किथां थी सघे थो, उहो ई दीदार कराईंदा आहिनि। पहिरीं जी तस्वीर ढकियो वेठा आहिनि। पोइ जॾहिं बि को आशिक़ जंहिंजी सोख्ता दिलि हूंदी आहे, भुॻल दिलि हूंदी आहे, जिगर कलेजा सड़ियल हूंदा आहिनि, इश्क जे सोज़ में पकल हूंदा आहिनि, पोइ क्यास करे उन्हनि खे कुंड में विहारे गोशाए थो करे उहा पहिरीं जी तस्वीर ॾेखारे छॾींदा आहिनि। पोइ उन्हनि जा पेरा उते हूंदा आहिनि, अचवञूं लॻल हूंदियूं आहिनि। शाह साईं उनखे ख़ूबसूरती सां इन ॻाल्हि खे बयानु कयो आहे। असल मूंखां कंहिं पुछियो त ॾिसो असांखे ज़ाहिर ते आशिक़ थियूं था त उनखे ॾिठो आहे, पोइ अणॾिठल ते आशिक़ कीअं थियूं? मां चयोमांसि ॾिसो मुर्शिद ॾिठल हूंदो आहे न, उन ते इश्क कमाइबो आहे। पहिरियों इश्क मुर्शिद ते ई कमाइबो आहे, मुर्शिद सां ई प्यारु थींदो आहे। उहो बि उन जो प्यारु हूंदो आहे जो पंहिंजो पाण सां प्यारु कराईंदो आहे, दिलि खसे रखी छॾींदो आहे। पोइ उनखे दिलि भराइण जे लाइ इलाज मिनथूं कबा आहिनि। पोइ मुर्शिद सां दीदार, मुर्शिद सां जॾहिं मोहबत थी थिए, मुर्शिद सां जॾहिं इश्क थो थिए, उन खां पोइ ई मुर्शिद महिरबानी करे पंहिंजे महबूब जो दीदार कराए थो। ईअं ई हिकिड़ी चैन आहे। अलाह असांखे दीदार सां फैज़याब करे, सभिनी जूं अखियूं थक लाहींदियूं उन प्रिय खे बसी। Sisters, I am united with my love, Latif says.